मुसलमानों, कुरान शरीफ जो इल्म पढ़ण, कुरान पाक याद पढ़ण, इहा का थोड़ी नेमत ना है, वड्डी नेमत आहे। सुभान अल्लाह, चओ तो सही। भले कुरान पढ़ण वारे छोकरे के असां घट समझूं, पर नबियन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जै वक्त में कुरान पढ़न वारो बार पांजे घर का निकरंदो आ, महबूब खुदा फरमायो आ, रहमत वारा मलाइक उनके पेरन हेठा पर विछाईंदा आहिनि। छा विछाईंदा आहिनि? पर विछाईंदा आहिनि, रहमत वारा मलाइक। पोइ जॾहिं पढ़ण शुरू कंदो आ, क़ैदो पढ़ंदो आ, सिपारो पढ़ंदो आ, का सूरत पढ़ंदो आ, नबी सोने फरमायो, हे मस्जिद में तॾे ते, मदरसे में तॾे ते वेही करे पढ़ंदो वेठो आ, रहमत वारा मलाइक हिन ॿार जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरदा वेठा आहिनि, दर्जा ते बुलंदी जी दुआ घुरदा वेठा आहिनि। मलाइक त पंहिंजी जात ते, पर हतल हू तो फिल बहरे युसल्लूना अला मुअल्लिमिन नासिल खैर। नबी से फरमायो, जेके दरिया में मच्छूं घुमदियूं पयूं आहिनि, उहे भी कुरान पढ़ण वारे ऐं पढ़ाइण वारे जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरदियूं पयूं। केॾी वॾी इज़त आहे, केॾी वॾी नेमत आहे। सुभान अल्लाह। इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत अबू हुरैरा, सुभान अल्लाह। असां तव्हां सभिनी जो ईमान इहो आहे त सहाबा हुजूर जा सभई सच्चा हा। तो हुजूर जा सहाबा सच्चा, पैगंबर मोहम्मद अरबी जा गुलाम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द। ओ मुसलमानों, मां कहीं वट पढ़ा, मां जो उस्ताद कोई बुजुर्ग, कोई आलिम, कोई कारी, कोई हाफिज, लेकिन मां सदके वञा हजरत बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु जी जुती मुबारक ता। हजरत बिलाल जो उस्ताद हो मुहम्मदुर रसूलुल्लाह। कुरान ऐलान तो करे, हो वल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्ले वकफा बिल्लाहि शहीदा। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद। अल्लाह पाक फरमायो कुरान करीम के अंदर, मुझा प्यारा नबी, दिलबर नबी, अनवर नबी, अशरफ नबी, अकरम नबी, अस्का नबी, नबियन जा भी नबी। सुभान अल्लाह। असां जो नबी नबियन जो भी नबी आ। शुक्र न कयूं अल्लाह जो, बिना दरखास्त करण जे असां के उन्हीं जो कलमो नसीब करें। जहे पैगंबर जे उम्मती थियण जे लाइ नबी दुआ पिया कन, चो सुभान अल्लाह। ओ मुसलमानों, हजरत अबू हुरैरा नबी जो सहाबी आ, पैगंबर जो गुलाम आ, मस्जिद नबी का बाहर निकतो आ। मस्जिद नबी को बाहर निकरी करे मदीने जी बाजार में पहुंचो, चौक ते बिही करे ऐलान तो करे, या अहलल मदीना, ओ मदीने वारो, तवां ते दुकान खोलियूं वेठा हो, कारोबार कंदा पया हो, हलो मस्जिद नबी में मोहम्मद अरबी वरसो विरहाईंदो वेठो आ। अच्छा वर्षे के वर्षो चबो आ माल के मडी के, है ना, ज्यादा फलानो मानू फौत थी, अदा दे आल पोयो मिल्कियत घणी छड़े वारिस केर थींदा, मसलो पुछदा हो ना आलमन खां। हजरत अबू हुरैरा नबी जो सहाबी ऐलान तो करे, मोहम्मद अरबी वरसो विरहिंदो वेठो आ। सुभान अल्लाह। जहे जाथों यो ऐलान बुधो, दुकान कारोबार सब छड़े भजंदा आया मस्जिद नबी में, तो नबी से जो वरसो दिसूं तो छाए केतरो सोना केतरो चांदिया। ओ मुसलमानों, अबू हुरैरा भी बे पासे नो मोटी आयो मस्जिद नबी में, मानू मिलिया, छा था चवन, ओ अबू हुरैरा चाहे चे कदे भोग न कयई, कयई एक दफो पर वाह जो कई थी केड़ी, चे तो चे वरसो विरहाइबो पयो आहे, ते माल न मडी कुछ कोने, तू चे वरसो तक़सीम पे थींदो आ। हजरत अबू हुरैरा छा फरमायो, ओ मदीने वारो,
तमा वरसो नबी जो माल समझो आ मिल्कियत समझी आ हालांकि मोहम्मद अरबी जो वरसो न माल न मिल्कियत आ मोहम्मद अरबी जो वरसो यो आ जो मानू पान भी कुरान पढ़े बिन के भी वेठो कुरान पढ़ाए यो वरसो आ नबी जो अरे जो मौलवी साहब हाफिज साहब कारी साहब तडे ते वेही करे पढ़ेंदो वेठो आ न यो मोहम्मद अरबी जो वरसो तक़सीम कंदो वेठो आ ऐं बख्तन ऐं नसीबन वारा अची करे वो वरसो तक़सीम शुदा वठदा वेठा आहिनि चओ सुभान अल्लाह। ओ मुसलमानो ये अल्लाह जी मेहरबानी थींदी आ जो रब कुरान करीम वारी दौलत कंहिं के नसीब कंदो आ चओ सुभान अल्लाह। इन करे कह खुदा जे बंदे अजीब जुमला चया शाह सा फरमायो चवे तो नौन्या पो आयो बेली राणे वठा रात लदीसू लतीफ चे बेली दातर वठा दात चे कौन पूछे को जात जके आया से अघी वया। हजरत बिलाल काथों आयो सुहेब काथों आयो हजरत खब्बाब ते हजरत खुबैब जड़ा जवान काथों आया मुसलमानों पर्रे जो सफर करे पांजा कारोबार पांजी बन्नी पांजी मिलकर छड़े करे मोहम्मद अरबी जे कदमन में आया सुभान अल्लाह। चाहो तो सही सुभान अल्लाह। कहीं खुदा जे बंदे अजीब जुमलो चयो शरीयत की बोली भी कुछ समझदा हो कहना ना समझिए ना चलो मैं ताके चेक कया जे समझी आवे तो अगते हलदा दे ना तो बाद इते ही बस चे तो नेड़े नेड़े बस दे कई होंदे गए दूर हन के वेझा वेझा हा पर साईं को परे रहा हां अबू जल वेझो न सही घर वेझो घट्टी सागी हां मक्के जो चार सागो पर परे थी वयो नेड़े नेड़े बस दे कई होंदे गए दूर हन भागा वाले दूरों आके थे मंजूर हन। फारसी नू सलमान फारसी नू अपना बनाण वाले यार फारसी नू अपना बनाण वाले यार और रुतबे बिलाल दे वधाण वाले यार आया गम आसियां देखाण वाले आया गम आसियां देखाण वाले ओ भूलियां नू सीधा राह लाण वाले ओ मुसलमानों मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मुकरमा में भी मदरसो खोलियो चो सुभान अल्लाह। वरी मक्को छजऊं मदीने पहुंचा उते भी पैगंबर सही मदरसो कुरान जो खोलियो चो सुभान अल्लाह। मक्के में मदरसो हो बैतुल्लाह उस्ताद हो मोहम्मद रसूलुल्लाह शागिर्द होया हिजबुल्लाह जेको रब इम्तिहान पे वठे उन जो नालो आ मिठो अल्लाह। उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाह कुलूबहुम लित्तक़वा व अलज़महुम कलिमतत तक़वा। ओ मुझा प्यारा नबी जो तू मदरसो खोलियो आ जै मदरसे जो तालिब अबू बकर सिद्दीक आ जै मदरसे जो शागिर्द फारूक आजम आ जै मदरसे जो शागिर्द उस्मान ज़िन्नूरैन आ जै मदरसे जो तालिब शागिर्द हजरत हैदर करार अलीउल मुर्तज़ा साईं बिलाल साईं सुहैब साईं खब्बाब ते खुबैब साईं ओ मुझा प्यारा नबी जेके तो मोहम्मद अरबी जे मदरसे जा तालिब आइन मां रब ऐलान तो कया व अलज़महुम कलिमतत तक़वा जाते ये हुंदा उते कलमे जो जिक्र हुंदो जाते कलमे जो जिक्र हुंदो उते तो मोहम्मद जा यार नजर इंदा। अलज़महुम कलिमतत तक़वा लाजिम सुभान अल्लाह। जाओ तो सही पेरियों शागिर्द नबी जो अबू बकर सिद्दीक जो सुभान अल्लाह बे नंबर ते हजरत फारूक आजम जो सुभान अल्लाह ते नंबर ते उस्मान ज़िन्नूरैन सुभान अल्लाह चौथे नंबर ते हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगंबर जो सहाबी भी आहे नबी से जो सौट भी आहे पैगंबर से जे मदरसे जो तालिब भी आहे। अल्लाह पाक कुरान करीम में पान ऐलान कयो चवे तो वसाबिकून
साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। फरमाए हिकड़ा थिया अंसार तो जा तालिब, ॿिया थिया मुहाजिर। चओ सुभान अल्लाह। हिकड़ा अंसार ॿिया मुहाजिर। असां तव्हां माफ़ कजो, नाराज़ भी न थीजो, अगर ये ॻाल्हियूं पाण में वेही न कंदासीं ॿियो कंहिंखे चवंदासीं। असां तव्हां इहो नारो हणंदा आहियूं त असां सहाबा जा आशिक, सहाबा जा गुलाम, सहाबा जा नौकर। खुदा करे शाला असां इन पंहिंजे नारे में सच्चा हुजूं। खुदा जो कसम आहे नबी जा सहाबा सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं बुखारी शरीफ़ जी हदीस। ए आम खतीब आम मौलवी तव्हांखे न ॿुधाईंदा, मां ॿुधाईंदुमि जो मां अल्लाह वारनि जूं जुतियूं खयूं आहिनि। सुभान अल्लाह। नबी सोने जॾहिं हिजरत कई, मक्को मुकरमा छॾियो त मक्के वारा जेके सहाबी हा उन्हनि हिजरत कई, उहे थी पिया मुहाजिर। अॻियां जेके मदीने वेठा उहे केर अंसार, केर अंसार। सुभान अल्लाह। चओ तो सही यार। औखी एजी रात कदी आवनी न आई है, मदनी दी होंदी पई मक्के तू जुदाई है। किसनू बुलाया, किसनू बुलाया साईं कुंडा खड़का के। औख्या चढ़ाया उते कदम जमा के। यार नाल यार चला, यार नाल यार चला, मूंढियां ते चाके। औख्या चढ़ाया उते कदम जमा के। यो भी तो साईं सां गॾु हिजरत करे हो न अबू बकर सिद्दीक। चओ सुभान अल्लाह। ये नबी सरदार जड़े मदीने मुनवरा पहुता, जेके सहाबा साईं सां गॾु हिजरत करे अॻियां पोयां उहे भी पहुता। नबी से अंसारन के सॾ करे चयो, ओ अंसारो जी या रसूल अल्लाह, चे तव्हांजा घर भी हिते, तव्हांजो वतन भी हिते, तव्हांजा बाग भी हिते। हे जेके मासां गरीब आया आहिनि, रुगो कपड़ा पंहिंजा जिस्म ते ढके आया आहिनि, बाक़ी सब सामान ओॾे छॾे आया आहिनि। हिननि वटि हिते आहे कुझु कोन। सो साईं छा कयूं? चे हाणे तव्हां ही कयो, जेकी अल्लाह तव्हां छा आहे बा शोर न कयो न पुट, चुप करे वियो। जेकी अल्लाह ताला तव्हांखे ताकत ॾिनी आहे, पंहिंजी ताकत जे मुताबिक़ हिननि खे पंहिंजो भाउ बणायो। चओ सुभान अल्लाह। छा बणायो? भाउ। पोइ जे ॿिनि माण्हुनि जी ताकत अथव त ॿ भाउ बणायो, टिनि माण्हुनि जी संभालण जी ताकत अथव त टे भाउ बणायो, हिकु ॾींहुं अथव त हिकु बणायो। हजरत अब्दुर्रहमान बिन औफ नबी जो सहाबी पैगंबर जो गुलाम। चओ सुभान अल्लाह। अब्दुर्रहमान बिन औफ सुभान अल्लाह। ओ जे बदर जे मौके ते हिकड़ो मुस्तकिल मोर्चो संभालियो हो, इहो अब्दुर्रहमान बिन औफ। ऐं जंहिंखे मिठे मोहम्मद अरबी पंहिंजी नबूवत वारी ज़बान सां सॾे करे चयो, अब्दुर्रहमान बिन औफ तू भी जन्नती आ। इन्ही हदीस में नबी से नंबर वार सहाबा के जन्नत जी टिकट ॾिनी आहे। हिकिड़े मूंखे चयो शीए चए तव्हां हज़रत अबू बकर के पहिरियों नंबर चवंदा हो, बयान कंदा हो त अबू बकर सिद्दीक जो पहिरियों नंबर आहे। मां चयो मां न चयो आहे, मिठे मोहम्मद पाण चयो आहे त अबू बकर जो नंबर पहिरियों आहे। चे कीअं? मां चयो नबी से सॾे करे फरमायो, अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, अली फिल जन्ना। मजो जेकरे सोनो नबी पहिरियों नंबर अली के दे हा, खुदा जी जात जो कसम असां भी हदीस इए पढ़ूं हा, अली फिल जन्ना। मुंडी तो बधूं असां भी, पर असां छा कयूं, मजबूर आहियूं जो नबी सोने इए फरमायो, अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, अली फिल जन्ना, तलहा फिल जन्ना, साद फिल जन्ना, सईद बिन ज़ैद फिल जन्ना, अबू उबैदा इब्नुल जर्राह फिल जन्ना, अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्ना। नबी सोने पान नंबर सा या जन्नत दी मुबारक ॾिनी आहे। चओ सुभान अल्लाह।